नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो बार जूं चूंडूं हमदर्द पैनल जो एडवोकेट खमीसो खान रिंद सदर चूंडिजी वियो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कंडियारो में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर राशिद खावड़। जी राशिद, हिन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, कंडियारो जे बार जो चूंडियूं हमदर्द पैनल जो एडवोकेट खमीसो खान रिंद सदर थी वियो आहे, जंहिंमें हमदर्द पैनल जो सदर खमीसो खान रिंद, नायब सदर नवीद अली शाह, जनरल सेक्रेटरी असवर कल्लो, फना सेक्रेटरी बख्तार हसन गांगरो ऐं शाह लतीफ़ पैनल जो जॉइंट सेक्रेटरी सफ़ीर अहमद रिंद, लाइब्रेरी सेक्रेटरी फवाद उॾण कामयाबी मानी ओॾां कामयाबी जी ख़ुशी में हमदर्द पैनल जे सदर खमीसो खान रिंद, नवीद शाह, एहसान मलाफीज़ मंगरियो, वसीम सोलंकी ऐं ॿियनि जी अॻवानी में हिकु रैली कढी वई। रैली जी मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे अवामी नेशनल प्रेस पहुती, जिते हमदर्द पैनल जो कामयाब उहिदेदार ऐं सलाहियतनि वकीलनि पारां दुल्हन ऐं शनान ते जुमलूं हयूं वयूं। उन मौक़े ते हमदर्द पैनल जे कामयाब उम्मीदवार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां सदाईं वकीलनि जी मसइलनि ऐं पाण पतोड़ी आहे। असांजे इतमाद कंदे असांखे वोट ॾेई कामयाबु कयो आहे। असां वकीलनि जी मसइलनि ते हल आहे वठंदासीं। असां शुक्रगुज़ार आहियूं उन दोस्तनि असां ते इतमाद कंदे असांखे वोट ॾेई कामयाबु कयो आहे। जी महिरबानी राशिद खावड़, तव्हांजो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाए।